हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि ख़ैर? मां चयो अॼु तव्हांखे भला सिंधु दरिया जो सैर करायूं। त सिंधु दरिया छा आहे, कहिड़ी बला आहे, किथां निकिरंदो आहे, असांजे लाइ उनजी केतिरी अहमियत आहे, ऐं उन ते बैराज केतिरा ठहियल आहिनि, कैनाल केतिरा था निकिरनि पिया, वाह केतिरा आहिनि, डैम केतिरा आहिनि, केतिरा डैम ठहण जे चकर में आहिनि। ठीकु आहे न? सो सिंधु दरिया पंहिंजो देवता आहे, सिंध जो पालनहार आहे, उनखे पहिरां सलाम हुजे। सिंधु दरिया बेसिकली तिब्बत वटां निकिरंदो आहे। तिब्बत छा आहे? तिब्बत चाइना जो हिकिड़ो ऑटोनॉमस रीजन आहे, यानी कि तक़रीबन ख़ुदि मुख़्तियार हिकिड़ो इलाइक़ो आहे, स्टेट आहे या सूबो आहे। ख़ुदि मुख़्तियार इन सेंस में त मतिलबु सूबाई हुकूमत आहे, उते ईअं खणी चयो सवली सिंधी में, पर आहे चाइना जी कंट्रोल में। पर उनखे चइबो आहे तिब्बतन प्लेचू खे चइबो आहे तिब्बत ऑटोनॉमस पार्ट ऑफ चाइना, जो ख़ुदि हिकिड़ो कंट्रोवर्शियल टॉपिक रही आहे। ऐं चाइनीज़ क्लेम कंदा आहिनि असांजो आहे, तिब्बत वारा आज़ादी लाइ का थोरी घणी तहरीक मिड़े हले थी पई, को ख़ासि न। इंडिया हेॾां शरारत कंदो आहे, होॾां जी थींदो आहे, पाड़े फ्री में कंदा आहिनि हिक ॿिए सां। बहरहाल सो दुनिया जो सभ खां ऊचो प्लेचू आहे। प्लेचू छा हूंदो आहे? मथां पट, यानी कि सामुंड सतह खां 1000-2000 फुट मथे हिकिड़ो प्लेन फील्ड हुजे काफ़ी वॾे एरिया में। पाकिस्तान में कहिड़ा आहिनि? पोठवार जो प्लेचू तव्हां ॿुधो हूंदो, पोठवार जो प्लेचू, जंहिंमें कहिड़ा इलाइक़ा आहिनि? झेलम आहे, चकवाल आहे, रावलपिंडी आहे, अटक आहे, इहे इलाइक़ा पोठवार प्लेचू में ईंदा आहिनि। पर ॿियो आहे बलूचिस्तान जो प्लेचू। बलूचिस्तान जो मथां पट तव्हां पढ़ियो त सिंध में को बि प्लेचू न आहे, छो जो हुनजो एरिया सर्टेन स्क्वायर किलोमीटर्स खां वधीक हुजणु खपे, माना वॾो रीजन हुजे। ठीकु आहे? सो उहो उनजी एवरेज हाइट जेका आहे तिब्बत प्लेचू जी एवरेज हाइट आहे 5000 मीटर, यानी कि तक़रीबन 16000 फुट उनजी सरासरी हाइट आहे। तव्हां ख़बर आहे त माना इहो एॾो रीजन आहे मौजूदु पाकिस्तान जो, जेतिरो कुल इलाइक़ो आहे एतिरे इलाइक़े में तिब्बत प्लेचू आहे। उन करे दुनिया जो को बि जहाज़ लॻभॻि जेके इंटरनेशनल लाइन ट्रेवल्स कंदा आहिनि सर्विसिस, उहे एयर सर्विसिस जेके इंटरनेशनली हलंदियूं आहिनि न, एमिरेट्स खां वेंदी, PIA बि खणी नाले में सही आहे, ॿी जेके बि आहिनि, ब्रिटिश एयरवेज हुजे या कंटस हुजे, उहे तिब्बत प्लेचू खे अवॉइड कंदा आहिनि। छाजे करे अवॉइड कंदा आहिनि? छो जो जहाज़ जी एवरेज हाइट जेका हूंदी आहे उॾण जी, उहा हूंदी आहे तक़रीबन 35,000 खां 40,000 फुट। ठीकु थी वियो? ऐं पर उहा हाइट इलाही आहे। K2 या माउंट एवरेस्ट जी हाइट बि तक़रीबन 28,500 या 29,000 फुट आहे। जहाज़ उॾंदो आहे 35,000 खां वेंदे 40,000 फुट ताईं। पर जॾहिं एयर प्रेशर्स में ऐं ॿिया जेके तब्दीलियूं ईंदियूं आहिनि, एयर प्रेशर ऐं हवा जी डायरेक्शन में, कुझु ॿियनि में अल्टीट्यूड जे करे, हाइट जे करे, त उनखे जहाज़ खे डिसेंड करिणो पवंदो आहे, यानी कि हेठि थियणो पवंदो आहे। इमरजेंसी में फौरन 10,000 फुटनि ताईं अचिणो पवंदो आहे उनखे, जीअं उन डिस्टर्ब्ड एयर पॉकेट खे अवॉइड करे सघिजे, जिते हवा जो जेको गर्दिश आहे उहा सही न आहे ऐं नुक़सानु थी सघे थो। ऐं सपोज़ के इहो जेको सिनेरियो थी वञे तिब्बत प्लेचू जे मथां, तिब्बत वारे इलाइक़े में, त जहाज़ खे हेठि थियण में नुक़सानु आहे, छो जो एवरेज हाइट ई 16,000 आहे। एवरेज जो मतिलबु आहे माना उनखां मथे जबल आहिनि, 20,000 फुट जा समय चोटियूं आहिनि, 20,000 फुट खां प्लस वारियूं। सो जहाज़ खे जॾहिं हेठि लहंदो त ज़ाहिर टकराइजी वेंदो, ऐं इमरजेंसी लैंडिंग जे लाइ उन इलाइक़े में एयरपोर्ट ज़ाहिर हर जॻह ते कोन हूंदो आहे। सो इहे ॿ रीज़न आहिनि त उतां जहाज़ न आहिनि उॾंदा। इहा थी वई हिकिड़ी साइड इंफॉर्मेशन। ॿी तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां त माना ज़ाहिर आहे तिब्बत में एवरेज हाइट तव्हांखे मां ॿुधायो 15 खां 16 खां 20,000 फुट आहे। एतिरी अल्टीट्यूड ते हमेशह बर्फ़ रहंदी आहे। सियारे में शदीद बर्फ़बारी थींदी आहे, ऊन्हारे में उहा बर्फ़ वरी मेल्ट थींदी आहे। उहा मेल्ट थियल बर्फ़ मां दुनिया जा 4 वॾा दरिया, जेके पाण ख़बर आहे असांखे सुञाणो, पहिरियों इंडस, ठीकु आहे, यानी सिंधु दरिया, ॿियो सतलुज दरिया, टियों गंगा दरिया, गेंजिस, जेके गंगा ऐं जमुना चवंदा आहिनि, चौथों थी वियो ब्रह्मपुत्र। इहे थी विया तक़रीबन जेके सभई 4 दरिया ईंदा आहिनि सब कॉन्टिनेंट में, यानी कि इंडियन सब कॉन्टिनेंट में। इंडियन सब कॉन्टिनेंट छा हूंदो आहे? इंडिया, पाकिस्तान ऐं बाक़ी जेके ॿिया मुल्क आहिनि। उनखां अलावा जेको तिब्बत प्लेचू जो उतरियों पासो आहे,
उन पासे बि जेको दरिया निकिरंदा हूंदा आहिनि उहे दरिया निकिरंदा आहिनि चीन जा जेके यंगसी कियांग आहे मीकांग आहे ॿ टे ॿिया आहिनि। बहरहाल तिब्बत जे इन बर्फ़ानी मैदान मां जिन जी एवरेज हाइट तव्हांखे मां ॿुधाई आहे 16,000 फुट आहे, पर पाण वारो दरिया सिंधु दरिया 20-22,000 फुट जी बुलंदी तां ग्लेशियर मेल्ट थियण जे करे बर्फ़ रिझण जे करे उतां जी शुरूआत कंदो आहे, जनम वठंदो आहे। ज़ाहिर एतिरी हाइट ते दरिया में पाणी बर्फ़ जो ई हूंदो आहे। हाणे पाण गॾोगॾु न त डेमनि जो जेकी कहाणी आहे इल्ज़ाम हणंदा आहिनि माण्हू त हीअं थींदो, उहो बि थोरो तव्हांखे ॿुधाईंदा था हलूं पिया। हाणे तिब्बत मां निकिरी करे दरिया जो सफ़र हलंदो आहे त इंडिया जे कंट्रोल्ड कश्मीर जे उत्तरी पासे खां लद्दाख वारे पट्टी मां थींदो पाकिस्तान में दाख़िल थींदो आहे। यानी चीन मां निकितो, कुझु वक़्तु इंडिया जे जेको लद्दाख वारो टुकड़ो आहे उतां हलियो ऐं पोइ वरी स्कर्दू वारे इलाइक़े में पाकिस्तान में दाख़िल थियो। हाणे चीन उते डैम ठाहे सघे थो, डैम ठाहे नथो ठाहे सघे, छो? हाणे 20,000 फुट जी हाइट ते टेम्परेचर हर वक़्तु -20 डिग्री हूंदो, उते केरु डैम ठाहींदो? ऐं अक्सर साल जो पाणी वरी ॼमियल हूंदो आहे, ट्रांसमिशन लाइन्स बि हिसाब लॻायो, स्टोरेज कैपेसिटी ठाहिण जो ख़र्च आहे, को बि न ठाहींदो। त सिंधु दरिया में तिब्बत वारे इलाइक़े में को बि डैम नथो ठही सघे। पोइ अचो तव्हां हेठि लद्दाख वारे विच ते ई हवाल माण्हुनि कटिया त इंडिया उतां वॾी का सुरंग ठाहे थो लद्दाख मां ऐं सॼो सिंधु दरिया जो पाणी चोरी करे सिधो वञी होॾे गंगा में विझंदो या जिते बि धूड़ पाईंदो। हाणे अहिड़ा बि माण्हू हवाली आहिनि जो हाणे तव्हां हिसाब लॻायो, हिमालय जबल हाइट केतिरी? 20,000 फुट, ठीकु आहे, मुसलसल जबल सख़्तु रॉक इलाइक़ो। उन 20,000 हाइट वारे इलाइक़े मां 1,000 किलोमीटर ॾिघी टनल केरु ठाहींदो? को माण्हू चरियो आहे? सवाल ई पैदा कोन थो थिए जो टनल को ठाहे सघे, सुरंग कढी सघे। त इंडिया में जेको सिंधु दरिया जो टुकड़ो जेको लंघे थो या कुझु 100 किलोमीटर आहे, उते बि डैम जो ठहण जो को बि इम्कान कोन्हे। पोइ अचे थो पाकिस्तान, मौजूदा पाकिस्तान गिलगित बल्तिस्तान चइबो आहे। बल्तिस्तान इलाइक़ो आहे जिते स्कर्दू आहे, ठीकु आहे न, उते बल्ती ॿोली ॻाल्हाए वेंदी आहे, उन करे बल्तिस्तान चवंदा आहिनि। स्कर्दू में जीअं दरिया एंटर कंदो आहे त ज़ाहिर आहे पाकिस्तान में अची वेंदो आहे। हाणे जीअं स्कर्दू जे आसपास हिकिड़ी जॻह आहे जंहिंखे कटज़ारा चवंदा आहिनि, कटज़ारा, उते बि हिकिड़ो प्रोपोज़ डैम आहे। अच्छा, उन डैम ठाहिण सां, हाणे डैम ठाहिण में ज़ाहिर पैसा लॻंदा आहिनि। पहिरीं ॻाल्हि त तव्हांजे मुल्क वटि पैसा रुपयो बि न आहे, सुञो कंगाल आहे, मानी खाइण जा पैसा बि कोन अथनि, ॿाहिरां माण्हू पैसा मोकिलींदा आहिनि या इमदाद जे मानी खाईंदा आहिनि मजबूरी तौर ते। सो कटदारा डैम तमामु वॾो प्रोजेक्ट आहे, उते तमामु वॾो पाणी स्टोर थी सघे थो बेसिकली, पोइ हुन मां बिजली ठाहे सघिजे थी ऐं उनखे पाणी रोके सघिजे थो। उन आबादी या पाणी काॾे चोरी कोन थो थी सघे, पर मां डैम जी सपोर्ट कोन थो कयां। डैम ठहण बुनियादी तौर ते इन्वायरमेंटल पॉल्यूशन खे फैलाइण जो तरीक़ो आहे, उन करे को बि डैम ठहणु न घुरिजे, डैम हुजनि कोन त भलो आहे, ठीकु आहे न। ॿियो वरी उन थोरो हेठि अचे ॿुंजी, जेके उर्दू में बुंजी चवंदा आहिनि, पर असुल ॿुंजी वर्ड आहे। ॿुंजी जॻह ते हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जंहिंमें पाणी गॾु कंदा ऐं ठाहींदा बिजली जा प्रोजेक्ट वग़ैरह, उहो बि कोन ठहंदो। स्कर्दू वारो इन करे कोन ठहंदो, स्कर्दू वारो इलाइक़ो ज़ाहिर आहे पूरो शहर न त उन जो कुझु हिसो ॿुॾी वेंदो, जेको एयरपोर्ट ठहियलु आहे उहो ॿुॾी वेंदो, मक़ामी माण्हुनि तरफ़ां रेजिस्टेंस आहे त एतिरो पाणी हिकु जात ईअं गॾु करणु सही न हूंदो आहे। कुदरती ढंढूं हूंदियूं आहिनि, उहा अलॻि शइ आहे। हे माण्हू सेटल थियल आहिनि हज़ारनि सालनि खां, उन्हनि खे ईअं लॾाए करे सवलो न हूंदो आहे बहरहाल, ठीकु आहे। पोइ दरिया साईं बल्तिस्तान मां निकिरी करे चिल्लास वटि अचे थो। चिल्लास जेको आहे आख़िरी ज़िलो आहे गिलगित बल्तिस्तान सूबे जो या स्टेट जेको तव्हां चओ। उते हिकिड़ी जाइ आहे जेके चवंदा आहिनि, छा चवंदा आहिनि, भाषा, ठीकु आहे न, भाषा या चिल्लास। चिल्लास ज़िलो आहे, उते हिकिड़ो इलाइक़ो हुनखे भाषा चवंदा आहिनि। हाणे भाषा जॻह वारी जाइ ते, भाषा वारी जाइ ते हिकिड़ो डैम हर जेको बि ईंदो आहे न, पहिरियों उते पथर हणी ईंदो आहे, मुशरफ हुजे या नवाज़ शरीफ हुजे या गीलानी हुजे या जेको इमरान चरियो हुजे, जेको बि ईंदो आहे उते पथर हणी ईंदो आहे, मां भाषा डैम ठाहियां थो। पर भाषा डैम ठाहिणु मज़ाक न आहे। भाषा डैम कालाबाग डैम खां वॾो डैम आहे ऐं एक्सट्रीम मुश्किल इलाइक़ो आहे। उते शयूं पहुचाइणु, ट्रांसमिशन लाइन हणणु, स्टोरेज फैसिलिटी, ख़र्चु, मतिलबु ख़र्चु सवली सिंधी में
जेको ख़र्चु आहे न उहो मिसकिननि वटि आहे कोन, पैसा आहिनि कोन। ऐं वॾनि डेमनि जा प्रोजेक्ट्स पूरी दुनिया में हाणे फंड कोन पिया थियनि, इहा ॻाल्हि तव्हां यादि रखो। तव्हां चवंदव कालाबाग सॉरी चाइना त ठाहे थो, चाइना वटि भाउ पैसो आहे, उनजो पंहिंजो मुल्क आहे। चाइना हाणे ॿियो सिज बि ठाहे वरितो आहे, इहे ठाहिनि था पिया, माना जेको एक्सपेरिमेंट कयो थो उन ते वरी कॾहिं ॻाल्हाईंदुसि बाद में। त चाइना कुझु बि करे थो, उहो मिसाल तव्हां न ॾियो। बाक़ी दुनिया जे कंहिं विषय में वॾा डैम कोन था ठहनि पिया, एनवायरमेंटल जे इशूज़ थींदा आहिनि, माहौलियाती ख़तरो हूंदो आहे, उनखे सपोर्ट वर्ल्ड बैंक खां वठी IMF न आहे कंदो पियो, इन प्रोजेक्ट लाइ उनखे पैसा न मिलंदा। ठीकु आहे। सो बाक़ी भाषा खां तव्हां हेठि ईंदो वरी 100 किलोमीटर ते ॿी जॻह आहे जेके चवंदा आहिनि दासू, ठीकु आहे न, उहा मां ॾिठी बि आहे, मां त ख़ैर सॼो ॾिठो आहे, दासू बि वियो आहियां, पटन बि वियो आहियां, भाषा बि वियो आहियां, चिल्लास स्करदू हर जाइ घुमी आहियां मां। सो दासू वटि हिकिड़ो प्रोजेक्ट आहे 5000 मेगावाट जो, जंहिं ते कमु हले थो पियो। ठीकु आहे न, इहा ॻाल्हि सही आहे। उहो कमु स्टार्ट थियो हुयो 20 में या 19 में, ऐं 25 में शायदि पूरो थियणो आहे, जिते चीनी इंजीनियर मारिया हुआ या जेको बि आहे। सो उहो प्रोजेक्ट 5000 मेगावाट जो आहे, जंहिंमां दरिया मां टनल कढी अथऊं हिकिड़े पासे, ऐं उनखे उते रोके करे या डाइवर्ट करे बिजली जो प्रोजेक्ट आहे। उते पाणी स्टोरेज कोन्हे, पाणी खे डाइवर्ट करे यानी कि पासो ॾियारे वरी मेन दरिया में विझंदा, उते बिजली ठहंदी। उहो मनसूबो हले थो पियो, इहा सही ॻाल्हि आहे। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, बिजली पाकिस्तान में तमामु घणी आहे, ठीकु आहे न। 40,000 मेगावाट बिजली पाकिस्तान वटि ठहण जी कैपेसिटी आहे। इन जी जेको मैक्सिमम पीक लोड आहे गर्मी जे मौसम में बि उहो केतिरो आहे, 25, 28, 30,000 भला, 30,000 मेगावाट खां मथे न आहे। पर माण्हू ज़ाहिर बिल कोन पिया ॾींदा आहिनि, रिकवरी थींदी कोन्हे, पोइ लोड शेडिंग तॾहिं थींदी आहे, ऐं ॿिया खोड़ सबब आहिनि। बहरहाल बिजली जी कैपेसिटी पाकिस्तान जाम आहे, 40,000 मेगावाट, एतिरी डिमांड ई कोन्हे, इंडस्ट्री कोन्हे, माण्हू बतियूं ॿारींदा आहिनि। उनखां पोइ वरी पटन हिकिड़ो इलाइक़ो ईंदो आहे, उते प्रोजेक्ट आहिनि, उहो बि कोन ठहंदो, ज़रूरत न आहे। पोइ हेठि ईंदो जीअं त ज़िलो सवाबी शुरू थिए थो KP जो, तरबेला डैम आहे, तरबेला डैम ठहियो पियो आहे, उनजी गुंजाइश शुरू में त 7 मिलियन एकड़ फुट हुई, हाणे लटजी शायदि 6 ते पहुतो आहे या 5.5 ते पहुतो आहे। छो जो पाणी जिते जमा थींदा त उहो आठिरबो आहे न, मिटी जेका हूंदी आहे वेही वेंदी आहे। माना जेका हाणे डंड आहे मिसाल तरबेला वारी, उहा बि केतिरा ई किलोमीटर, एग्जैक्ट मूंखे ख़बर कोन्हे, बहरहाल सम्झो त 50, 60, 70 किलोमीटर डिघी डंड आहे। उते जेको पाणी ईंदो उहो त बीहंदो त माना मिटी तरे में वेंदी, मिटी तरे में वेंदी त माना उहा मिटी सां भरजंदी वेंदी, जेके पाण चवंदा आहियूं सिल्ट आउट थियणु, ठीकु आहे न, सिल्ट आउट थियणु। सो तरबेला जी गुंजाइश सिल्ट आउट थियण जे करे घटिजंदी थी वञे पई, ऐं बहरहाल उतां बि 4000 मेगावाट जनरेट थींदो आहे, पर पीक सीज़न में अदरवाइज़ कोन थींदो आहे। तरबेला मां को वाह न आहे निकिरंदो। उतां वरी थोरो हेठि जीअं ईंदा त हिकिड़ी जॻह आहे गाज़ी ब्रोथा, उतां हिकु चैनल, दरिया मां हिकिड़ो चैनल अलॻि सां कढी करे उनखे घुमाए फिराए वरी दरिया में विझंदा आहिनि, पर ईअं करण सां हिकिड़ो हेड मिली वेंदो आहे, यानी कि पाणी जॾहिं किरंदो आहे न हेठि, बिजली तॾहिं ठहंदी आहे बेसिकली। उहो हेड ठहण जे करे गाज़ी ब्रोथा वारो प्रोजेक्ट उहो थी वियो, उहो हले थो काफ़ी साल थी विया आहिनि। गाज़ी ब्रोथे खां पोइ अचे थो पियो कालाबाग मशहूरु, कालाबाग डैम कंट्रोवर्शियल आहे, उहो कोन ठहंदो, तव्हांखे सभिनी खे उहो ई ख़बर आहे। जेके तव्हांखे अञा डिटेल खपे पोइ मूंखे तव्हां ॿुधाइजो, त मां तव्हांखे ॿुधाईंदुमि कालाबाग डैम कहिड़ी बला आहे, छो नुक़सानकार आहे, ऐं सूबे सरहद वारा जेके पठान आहिनि या KP वारो, उन्हनि खे कहिड़ो मसइलो आहे। सो कालाबाग डैम वारो कोन्हे। उते जेको जिनाह बैराज आहे, जेके आम ज़बान में कालाबाग बैराज बि चवंदा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो ई वाह निकिरंदो आहे, ठीकु आहे न, हिकिड़ो वाह ई निकिरे थो पियो जिनाह बैराज मियांवाली ज़िले में। उते तक़रीबन 150 मेगावाट जी लॻभॻि दरिया जो पाणी बैराज में जमा थी करे हेठि किरंदो आहे, फाल ईंदो आहे, त उन मां ठहियलु आहे। और उन मियांवाली ज़िले में ई ॿियो बैराज आहे जेके चवंदा आहिनि चश्मा बैराज, ठीकु आहे, चश्मा बैराज। हाणे चश्मा बैराज वटां बि पाणी जे मां 180 मेगावाट बिजली ठहंदी आहे, उहो पाणी वापसि दरिया में ई ईंदो आहे, जमा कोन्हे थींदो। आम बैराज आहे, चश्मा बैराज मां 2 वाह निकिरंदा आहिनि सिर्फ़ु, साॼे पासे वेंदो आहे डेरा इस्माइल खान, डेरा गाज़ी खान वारे पासे ॾे आबाद कंदो आहे ज़मीन,
साॼे पासे जेको बि वहंदो आहे उहो आहे चश्मा झेलम लिंक केनाल, मशहूरु ज़माना धाड़ेल वाह जेके पाण चवंदा आहियूं चश्मा झेलम लिंक केनाल। उहो वरी सिधो झेलम में पाणी उछलाईंदो आहे या सटींदो आहे, जीअं घोटकी ज़िले वारा चवंदा आहिनि पाणी सटे थो पियो। सो चश्मा झेलम लिंक केनाल सिंधु जो 21,000 क्यूसेक पाणी खणी झेलम दरिया में विझंदो आहे। ठीकु आहे। मियांवाली पाकिस्तान जो वाहिद ज़िलो आहे या पंजाब जो जंहिंमें 2 बैराज आहिनि, ॿियो किथे बि 2 बैराज कोन्हनि। सिंधु दरिया ते 2 बैराज मियांवाली ज़िले में ई मौजूदु आहिनि। हिकिड़े खे जिनाह बैराज जंहिंमां हिकिड़ो वाह निकिरंदो आहे, ॿिए खे चवंदा आहिनि चश्मा बैराज जंहिंमां 2 वाह निकिरंदा आहिनि। ठीकु आहे। इते थी वियो सिंधु दरिया जो अधु सफ़र पूरो। वीडियो इलाही वॾी थी विया त वरी चश्मा खां पोइ जेको हेठि सफ़र आहे उहो पाण बाद में कंदासीं। सो वरी जेको पाण वीडियो ठाही मां तव्हांखे रिपीट थो कयां। सिर्फ़ु दासू डैम ठहे थो पियो प्रोजेक्ट, तरबेला ठहियल आहे, गाज़ीपुर त ठहियल आहे। ॿियो सिंध दरिया ते को बि प्रोजेक्ट कोन ठहंदो, तव्हां लिखी वठो। न को ॾोकड़ अथनि, न को सपोर्ट आहे, न को हाणे वक़्तु आहे, न को हाणे को ठाहे थो पियो। नुक़सानु आहे, इहो ग़लति शइ आहे। 1950-60 वारे ज़माने जी टेक्नोलॉजी हुई, उन ज़माने में हिनखे सपोर्ट कयो वियो। हाणे उनजा नुक़सान साम्हूं आया आहिनि। हाणे वॾनि प्रोजेक्ट्स जे ख़िलाफ़ आहिनि माण्हू, डैम नथा ठाराइनि चाहिनि पिया। दरिया तबाह थियनि त माहौलियाती नुक़सानु थींदो आहे। तरबेला वारो डैम ज़ाहिर आहे लटिजी वेंदो, वक़्त जे सां थी 30, 40, 50 साल में तरबेला डैम मुकमल लटिजी वञे। कालाबाग डैम कोन ठहंदो, पैसो न आहे ऐं मसइला आहिनि वॾा। ठीकु थी वियो। स्कर्दू वारो डैम बि कोन ठहंदो, भाषा वारो डैम बि कोन ठहंदो। ड्रामो सॼो दासू ठहे थो, भाषा कोन ठहंदो। ठीकु आहे। ऐं उनखे अलावा उन दौरान जेके चश्मा ते सिंधु दरिया जो सफ़र हो, खोड़ सारा नंढा वॾा दरिया बि में शामिल थींदा आहिनि। जीअं मशहूरु दरिया जेके आहिनि, मथां जेके शुरू कजे स्तोर दरिया, उहो माण्हू ॾिठो आहे, बाक़ाइदे गजगोड़ सां पाणी ईंदो आहे, इलाही तेज़ ईंदो आहे। गिलगित दरिया ईंदो आहे, हुंज़ा दरिया ईंदो आहे। ठीकु थी वियो। उनखां पोइ वरी काबुल दरिया में वरी जेके दरिया पवंदा आहिनि, काबुल दरिया जो ख़ुदि सिंधु दरिया में शामिल थींदो अटक जे मक़ाम ते। त काबुल दरिया खे मेन वॾा दरिया कहिड़ा सपोर्ट कंदा आहिनि? सवात दरिया, चित्राल दरिया ऐं काबुल ख़ुदि, इहे 3 मिलंदा आहिनि। माना इन खां नंढा वॾा खोड़ सारा नाला दरिया आहिनि, सवें लिटरली सवें दरिया आहिनि। सो इहे सभई गॾिजंदा आहिनि सिंधु दरिया सां अटक जे मक़ाम ते। मतिलबु मथां मिलंदा करे काबुल दरिया अटक वटि जमा थींदो आहे। ऐं पोइ वरी जिनाह बैराज आहे, तव्हांखे ॿुधायो 2 वाह निकिरंदा आहिनि। कालाबाग मां, कालाबाग डैम त कोन ठहियो आहे, जिनाह बैराज कालाबाग वारी जाइ ते ठहियल आहे एक्चुअली। चश्मा मां 2 वाह निकिरंदा आहिनि। ठीकु आहे। सो सिंधु दरिया जी ही स्टोरी बैराजिस जे हवाले सां, वाहन जे हवाले सां तव्हां ॾिठी। वधीक वीडियोस पोइ ॿी ठाहींदासीं नेक्स्ट वे। चश्मा खां तौंसा, तौंसा खां गुड्डू, पोइ सखर, पोइ कोटड़ी, पोइ केटी बंदर, ॿिया इलाइक़ा डेरा गाज़ी खान। वरी जेके पंजाब जा दरिया आहिनि उन्हनि जो ज़िक्र, सपोर्टिंग रिवर्स झेलम हुजे या झेलम में जेको मशहूरु दरिया किरंदा आहिनि नीलम, ॿुधो तव्हां। दरिया कुनहार तव्हां ॿुधो हूंदो, तव्हां वेंदा रहंदा न नारायण कागान, त दरिया कुनहार उतां ईंदो आहे। ऐं ॿिया जेके बि आहिनि उहो पाण डिस्कस कंदासीं। ठीकु आहे। थैंक यू।